नाज़रीन, अॻूणे सूबाई वज़ीर मरहूम मीर हज़ार ख़ान बिजाराणी जी कोशिशुनि सां कंदकोट घोटकी पुल जो कमु जारी आहे। सिंध जे मेगा प्रोजेक्ट सां इलाइक़े वासियुनि खे वॾो फ़ाइदो थींदो। वधीक ॾिसूं था एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सैयद मुश्तबा शाह जी हीअ रिपोर्ट। हाँ जी बिल्कुल, मां हिन वक़्तु मौजूद आहियां कंदकोट घोटकी पुल जे नए रोड ते, जेको नए सिर तामीर थी रहियो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर हुकूमत में ही पुल जेकी आहे मंज़ूर थी, ऐं मरहूम साबिक़ा सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजराणी जी कोशिशुनि सां जेको ही कमु जारी आहे। ऐं हाणे इलाइक़े वासियुनि खां पुछा कयूं त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे ऐं उन्हनि खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि हिन पुल ठहण सां। हे साईं, घोटकी टू कंदकोट पुल ठही रही आहे। रस्तो असांखे अची वियो आहे असांजे पंप जी भर में। हेॾो इन वॾी सहूलियत आहे, आमदरफ़्त थींदी, माण्हू घोटकी जा हेॾे ईंदा, कंदकोट हेॾो ईंदा, रोज़गार वधंदो। इन ॾाढी सहूलियत आहे, मुफ़ासिलो बि घटिजी वियो आहे। हितां माण्हू अॻे वेंदा हुआसीं शिकारपुर, सखर खां वरी ईअं फिरी चे रोड़ी पने खां हीअं। तमामु ख़ुशि आहियूं। जेको आहे अॻे असां परे को वेंदा हुआसीं, हाणे जेको आहे नए रोड सां वञूं था पिया। इहा त तमामु बहितरीनु ॻाल्हि थी वई आहे, ज़बरदस्त थी वई आहे। कंदकोट ऐं घोटकी पुल जो रोड कमु हली रहियो आहे। इन में असांखे ॾाढो फ़ाइदो आहे। अॻे त असां परे खां वेंदा हुआसीं, हाणे जेको आहे 32 किलोमीटरनि जो फ़ासिलो आहे। घणी सहूलियत थींदी असांखे रोज़गार में, कारोबार में। असां सिंध हुकूमत जा शुक्रगुज़ार आहियूं। हाँ जी बिल्कुलु, तव्हां इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो इहो चवणो त पहिरियां असां सखर खां गुड्डू खां फिरी वेंदा हुआसीं त असांखे काफ़ी मुफ़ासिलो लॻंदो हुयो। हाणे जेको आहे असांखे 32 किलोमीटर आहे घोटकी खां कंदकोट। असांखे इंतिहाई फ़ाइदा मिलंदा, इन मां रोज़गार जा मौक़ा बि मिलंदा ऐं इलाइक़े वासी ॾाढा ख़ुशि हुया। कैमरा टीम सां गॾु सईद मुश्तबा शाह, एसएस न्यूज़ कंदकोट।